Assalamu alaikum dear viewers, welcome to our channel Fashion and Fun. This is Ataul Asyal And this is Khan Hakim Solangi. And this is Hezbollah Asia. and जैसा कि आप देख रहे हैं अभी हम हाला शहर में मौजूद हैं और ये हाला शहर का दिल्ली दरवाज़ा है। हम आपको दिखाएंगे कि यहाँ की कौन सी चीज़ फेमस है, हाला किस वजह से मशहूर है। और वो मशहूर है यहाँ की दरगाह सरवर नूह की वजह से। और तो अब आपको सरवर नूह की मज़ाहर भी दिखाएंगे और हाला शहर में कौन कौन सी चीज़ें मशहूर हैं, जैसे हाला की मार्केट हो गई, बाज़ार हो गई, शॉपिंग सेंटर हो गए, वो सब आपको दिखाएंगे। तो चलिए हमारे साथ। सो गाइस अभी हम बैठे हुए हैं हाला की मशहूर पार्क में, सरवरी पार्क में। और ये देखें हमारे पीछे घोड़ा खड़ा है। वैसे ये जिंदा नहीं है, मुर्दा ये मुजस्समा बना हुआ है इसका। हाँ, क्योंकि इतने हम बहादुर नहीं है कि घोड़े के नीचे बैठ जाएं, क्योंकि हमें पता है वो ओटे पोटे छोटे मोटे हटता है। और किसी को भी इसी ज़िंदगी में अपने आप को नहीं दबोचना। हाँ, तो ये देख लें कितना अच्छा बना हुआ है। मेरे ख्याल से इस पे बैठना चाहिए। वैसे तो लाइव तो बैठते नहीं है, मेरे कोच बहुत डरते हैं। मैं अभी जाऊंगा सीवी पे, वहाँ पे बैठूंगा घोड़े पे, लेकिन अभी आप नकली घोड़े पे बैठ सकते हैं। बिल्कुल, मैं तो नहीं बैठूंगा, इस भी बैठे तो भले बैठे। कोई मसला नहीं है, हम नहीं बैठेंगे। आपको नहीं बैठना, चलो ठीक है, मैं जा रहा हूँ। अभी ये देखें, आप पार्क थोड़ा घूम लें। ये देखें यहाँ कुछ और भी हैं। वैसे अभी तो कम लोग हैं, क्योंकि यहाँ पे शाम को बच्चे आते हैं शाम को, और कोई एक डे यहाँ पे होता है जिस पे लोग वगैरह आते हैं और बच्चों को। पहले तो यहाँ बहुत कुछ हुआ करता था, अभी बहुत कम है। तो ठीक है, ये हो गई हाला की सरवरी पार्क। अभी हम जाएंगे आगे, तो चलिए। सो गाइस हाँ तमाम मोबाइल जो दुकान हिते एक्चुअली ही असांजो दोस्त आहे शोएब अहमद, उन जो ही मोबाइल शॉप आहे हाला जो मशहूर शॉप आहे। तव्हां ॾिसंदा हिते इलाही सारी मोबाइल लॻियल आहिनि। असां बि हितां ई मोबाइल वठंदा आहियूं। हाणे शोएब भाउ खां पुछंदासीं, शोएब जा कहिड़ा शोएब भाउ कहिड़ा हलनि? तयार आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो सभु ख़ैर अथव? तयार आहियो? मज़े में? ॿियो ख़बर दुकानु कीअं पियो हले? अल्हम्दुलिल्लाह वीआईपी। पोइ असांखे आईफोन कॾहिं था वठी ॾियो? जॾहिं चओ, जॾहिं हुकुम करियो। अच्छा, जो असांजा फैंस जी डिमांड आहे, हाणे तव्हां एंड्रॉइड घणो यूज़ कयो, हाणे थोरो भला आईफोन जो मज़ो वठो। मिली वेंदो, जॾहिं मर्ज़ी चवंदा मिली वेंदो। हाँ, सो ॾिसो, ही असां हिनखे जेका बि शइ चवंदा आहियूं, जेका बि मोबाइल चवंदा आहियूं, हीअ असांखे अरेंज करे ॾींदो आहे। सो ही आहे हाला जो बेस्ट शॉप मोबाइलनि जो। सो तव्हां ॾिसो, ठीकु आहे। सो हाणे हलंदासीं असां थोरो ॿिए पासे। सो गाइस असां हाणे हाला जे मशहूर फोटोग्राफर ऐं असांजे दोस्त सां वेठा आहियूं, नरेश कुमार। नरेश कहिड़ा हलनि? तयार आहियो? तबियत सेठ आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं तबियत आहे? असां तयार आहियूं। मतिलबु असां इलाही ॾींहंनि सोचियो, मुंहिंजो नरेश सां गॾु थोरो व्लॉग ठाहिरायूं, छो जो तव्हांजी थोरो ॾाढा ज़बरदस्त पिक्चर्स कढंदा आहियो। जी जी। ऐं असांजो जेको लोगो डिज़ाइन थियल आहे उहो बि नरेश भाउ कयो। हींअर असां नरेश भाउ खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त लोगो ठाहे ॾियो, छो जो हींअर पब्लिक जी डिमांड आहे त चवनि था थोरो लोगो वग़ैरह चेंज करियो, कवर चेंज करियो। अच्छा, हीअ जेको कवर पिक असांजी रखियल आहे उहा बि नरेश भाई एडिट कई, ऐं तव्हां सभिनी ॾिठा हूंदा मुंहिंजा पिक्स तक़रीबन उहे नरेश ई कढिया आहिनि। त हीअ हाला जो बहितरीनु फोटोग्राफर आहे, कंहिंखे पिक्स वग़ैरह कढाइनि, मॉडलिंग एक्टिंग जे हवाले सां। सो ही भाउ सां राब्तो करे, तो हींअर तव्हां इंशाल्लाह असांजो जेको लोगो ॾिसंदा उहो नरेश भाउ जो हूंदो, तंहिंमें इंशाल्लाह असां हुनजो नंबर वग़ैरह बि शो कंदासीं। सो ही आहे नरेश कुमार। ठीकु आहे गाइस, सो हाणे हलंदासीं असां कंहिं ॿी पॉइंट ते। सो गाइस ही ॾिसो तव्हां, असांखे तव्हांजो आउटर व्यू ॾेखारियो साईं मखदूम नूह सरवर जो। हे ॾिसो, असां मज़ार जे ॿाहिरि बीठा आहियूं। ऐं हाला शहर जेको मशहूरु आहे उहो हिननि जे करे ई आहे। तो ही हुयो मेन आहे, छो जो असांजो कमु हुयो तव्हांखे ॾेखारणु, छो जो ही हिननि जे करे ई हाला शहर आहे। सो हाणे तव्हांखे असां हाला शहर जी बाज़ार ॾेखारींदासीं, मीन्स मार्केट, शॉपिंग सेंटर वग़ैरह। तो हाणे हलूं था पाण उते, तव्हां ही ॾिसो।
व्यूअर्स ही ॾिसो ऐं हाला जी बाज़ार में आहियां सॉरी असां आहियूं ऐं हीअ ॾिसो तव्हां ॾिसंदा हूंदा हाणे वञूं पिया असां असांजी दोस्त वटि जे होप ते उहो हुयो त उन सां तव्हांखे मिलाईंदासीं हाला जी मेन बाज़ार आहे ही हिन तां ई असां शॉपिंग कंदा आहियूं ठीकु आहे सो मोस्टली त हैदराबाद वग़ैरह पर हीअ हाला जी फेमस आहे मशहूरु आहे जो अर्जेंट में जेको कमु हूंदो आहे असांखे असां हितां शॉपिंग वग़ैरह कंदा आहियूं हाणे हलूं था असां असांजे दोस्त वटि असां हाणे अॻिते बि हलूं छो जो असांजो दोस्त आहे कोन अॼु उहो थोरो कमु सां हैदराबाद वियल आहे ठीकु आहे त हाणे यको बाज़ार ई कंटिन्यू आहे हीअ हले पई यको ई ॾिसो कपिड़नि जो दुकान आहिनि हिते आखे तव्हांखे तव्हांजा कोस्ट बि ॾेखारे छॾियां हेॾो असांखे ॾाढो शौक़ु आहे तकिड़ो वञण जो थोरो वॾा ॾिसो भला ॾिसो पिया हिते रश आहे घणी सोचनि जे करे रश ॾिसण में त अचे कोन थी सॉरी हिनखे तकड़ थोरी घणी आहे हीअ ॾिसो हिकिड़ो त अची वियो ॿियो खे बि ॾिसां कोशिशि करियां थो आणे थो फिरे में और हीअ बि रसी वियो वाह ॾिसो हिनखे तकड़ थोरी घणी आहे सो हीअ ॾिसो जेको बाज़ार आहे तव्हां वठो जी नाज़रीन फाइनली असां एंडिंग पॉइंट ते पहुता आहियूं ऐं हीअ एंडिंग पॉइंट असांजे बेस्ट फ्रेंड नवीद अली जी मिल्क डेयरी आहे बिस्मिल्ला मिल्क डेयरी शॉप आहे जेको फेमस हाला जो मिल्क डेयरी शॉप आहे ऐं पाण आहिनि कोन हुननि जी कज़न ब्रदर्स जेका मैरिज वग़ैरह आहे जंहिं करे उन में जेको आहे सो मशगूल आहिनि उन में बिज़ी आहिनि पर असां उन जी जॻह ते अची वेही ऐं चांहि बि पीऊं था ऐं पंहिंजी एंडिंग पॉइंट कयूं था तावला हाउ डू यू फील अमेज़िंग ऐं हिते हिनजी जेका चांहि आहे ज़बरदस्त आहे मशहूरु आहे हाल में ऐं हिननि जो खीर बि वाड़े जो ओरिजिनल खीर आहे मतिलबु प्योर खीर त हुते सुठी ॻाल्हि आहे ईअं ज़बरदस्त आहे असांजी दोस्त जा ऐं दुकानु सम्झो ईअं आहे जहिड़ो असांजो पंहिंजो आहे मज़े सां हितां चांहि बि हलाए पींदा आहियूं कोई इशू न आहे एंड यू यार बिल्कुलु सही वॾो ज़बरदस्त बहितरीनु माण्हू आहे ऐं जेको तव्हांखे खीर जेको आहे बिल्कुलु मिल्क प्योर मिलंदो हिकु क़िस्म जो बि जेको आहे फ्रॉड न हूंदो सफ़ा प्योर पाणी त ढुक ई न हूंदो आहे सम्झो हुननि जी मेंह पाणी न पीअंदी आहे अहिड़ो खीर तव्हांखे घाटो मिलंदो So guys, this is our last point. हिते असां तव्हांखां एंड कंदासीं ऐं जेके बि असां तव्हांखे हाला जूं फेमस थिंग्स पर्सनैलिटीज़ जेके बि हुआ तव्हांखे असां विज़िट कराया आहिनि वरी कंहिं नए ब्लॉग सां मिलंदासीं तेसी ताईं असां जिन्ही खे हिज़्बुल्लाह सियाल ख़ान हाकिम सोलंकी ऐं अताउल्लाह सियाल खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं नए ब्लॉग सां मिलंदासीं डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब अवर चैनल फैशन एंड फन अल्लाह हाफ़िज़